खबर ना है तो उस्ताद जी न्यावड़े जोरिया है मैं वो बड़ा बाबू है ना जा ऐसी हुआ और उस्ताद चीजें करे जैसा इंद्रिया मुना मान में उस्ताद ने सिखाया इन्होंने करे जैसा सारी जिंदगी का गुजारना दसा जानवर जिंदगी गुजारना ज्यादा सुनो मने पढ़ो ना ओके बात सुनो ना उस्ताद नाराज सुनो बिलाल अल्लाह काशी के मुझे वेणा बिलाल नाम एक मात्र रात छा करे छे उस्ताद ने नाराज हो उन्होंने और पीरिया लड़ पया अजकल कोई वारी के उस्ताद ने बहुत वारी किया रे यार ये वक्त में छा ता मैं ये लम समझायो मुके यार हेडा ना कुछ तो यार मुके समझायो हां ये उस्ताद के नाराज करे छे मां हलो तो भरोसा है पर अचो उस्ताद का तू भी वहीं पर इस दर पर सबकी बिगड़ी बनती है एक तेरी तकदीर बनाना उनके लिए कोई बात नहीं तू भी वहीं पर इस दर पर सबकी बिगड़ी बनती है एक तेरी तकदीर बनाना उनके लिए कोई बात नहीं उनके लिए कोई बात नहीं जितना दिया है सरकार ने मुझको उतनी मेहनत
Bismillahirrahmanirrahim. Begin in the name of Almighty Allah, who created man from the clouds and taught man which he knew not. Honorable Principal of Ustad Bukhari Government Degree College, Dadu, respected teachers, and my dear students, Assalamu alaikum. Today we are here to celebrate and to give honor to the teachers internationally. काफ़ी दोस्तों का अलावा आपको मुख्तलिफ दोस्तों जी का खे ॿुधाईंदे ऐं पंहिंजो बि हिकिड़ो मौक़ो तव्हांजे ध्यानु कंदुसि। जीअं दोस्तनि चयो त सभ खां पहिरियां उस्ताद ख़ुदा जी ज़ात आहे, उनजी को शक ई कोन्हे। उन खां पोइ हुन धरती ते जेकी अज़ीम जेकी उस्ताद रहिया उन्हनि सभिनी मां अज़ीम उस्ताद असां तव्हांजो आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। छाकाणि पाण सगोर प्रैक्टिस गॉड फॉर ही टीच, जेकी हू पाण सगोरा ॿियनि खे चवंदा हुआ, ॿियनि खे चवण खां पहिरियां पाण ऐं तारीख़ में हिकिड़ो वाक़ियो मिले थो। पाण सगोर वटि हिकु ॿुढड़ी औरत आई, साईं मुंहिंजो नंढड़ो आहे, सुठियूं शयूं खंडु वग़ैरह घणी ॿुधाए, उन्हनि खे तव्हां कुझु दुआ कयो, उन्हनि खे ताक़ीद कयो। साईं चयसि त अमां तव्हां सुभाणे अचो। पोइ ॿुढड़ी औरत हली वई, वरी ॿिए ॾींहुं ते आई, चई हाणे नंढड़े खे दुआ कयो। साईं चयसि नंढड़े खे बाबा खंडु न खाईंदो, मिठियूं शयूं न खाईंदो। औरत हैरान थी करे चयो त साईं इहा ॻाल्हि नंढड़ी खे तव्हां ग़लति चई सघो पिया, खंडु न खाओ। मूंखे तव्हां कल्ह चई छॾियो आहे, वरी मूं घुरायो छो? त साईं जी फरमायो कल्ह मूं पाण खंडु वधीक खाधी हुई, मिठो घणो खाधो हुयो, इन करे कीअं मां ॿिए खे धरियां। असीं ॻाल्हियूं त घणियूं कंदा आहियूं, पर अमलनि में चवंदा आहिनि त गुफ़्तार अंदाज़े किरदार जो मुक़ाबिलो सां हुन में ॾाढो ध्यानु आहे असांजो। असांजे मुआशरे जो डायलेमा अलमियो बि इहो अथव। असीं सम्झूं था त टीचर सिर्फ़ु ABC पढ़ाईंदो, टीचर फिजिक्स पढ़ाईंदो, न्यूटन जा लॉ पढ़ाईंदो, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ पढ़ाईंदो असांखे। इहा उनजी सेकेंडरी जॉब आहे। हुनजो प्राइमरी टास्क आहे टू बिल्ड योर कैरेक्टर। हाणे नया बचिया टीचर खे ट्यूटर थी वियो ऐं उहो सिर्फ़ु वठे थो हुनजो सिलेबस आहे, जेको हुनजो कोर्स आहे, किताब आहे, उहो हुनजी कंप्लीट करण जो बिल्कुलु आहे। हुनजी नज़र हुनजी रूह ते न आहे, स्टूडेंट जी रूह ते न आहे। हुनजी जिस्मानी ज़रूरत असां पूरी था कयूं, पर हुनजी रूहानियत खे असां नथा ॾिसूं पिया। ऐं इहो ई सबबु आहे जो असांजे मुआशरे खे तव्हां ॾिसंदो त वधि में वधि जेको नुक़सानु ॾिनो आहे, अनपढ़ माण्हू कोन ॾिनो आहे, पढ़ियल लिखियल माण्हू ॾिनो आहे। असांजे मुआशरे में जेका करप्शन आहे, उनजो कारण मोस्ट एजुकेटेड पर्सन आहे। हाणे तव्हां हैरान थी थियो, साईं पढ़ियल लिखियल माण्हू छाजे करे इहो कमु थो करे पियो? ॾिसो जेके CSS ऑफिसर आहिनि, मेजॉरिटी ऑफ देम आर करप्ट। मुल्क में जेको थी रहियो आहे, उन्हनि जी मर्ज़ी सां थी रहियो आहे। असांजी जेकी इंटरनेशनल ट्रांसपेरेंसी जी रिपोर्ट आहे त असांजी जेका जुडिशरी आहे, उन में 98% करप्शन आहे। केरु वेठा अनपढ़ माण्हू वेठा, पढ़ियल लिखियल क्रीम ऑफ सोसाइटी वेठा, पर उहे पढ़िया करिया कोन। बेटा हिकिड़ो फरमायो, पढ़ियो था पढ़नि कड़नि कीन कुलूब में, पढ़ियो था पढ़नि कड़नि कीन कुलूब में, तियां दो चढ़नि वर्क भराइनि वेंदा। जेतिरा वर्क जेतिरो पढ़ंदा वञो ओतिरो थींदो वेंदो, हुनखे सवाबु न मिलंदो, छाकाणि त अंदर में हू कोन था पिया करनि। करेक्टर बिल्डिंग थी आहे। उन्हनि इहो न ॿुधायो आहे त राइट छा आहे, रॉन्ग छा आहे। उन्हनि खे इहो अहसासु न ॾियणो आहे त इंसानियत जी ख़िदमत कीअं हूंदी आहे, इबादत असुलु आहे छा। अलाह ताला फरमायो आहे त आम जेकॾहिं तव्हांजा हुकूम आहिनि, निमाज़ आहे, रोज़ो आहे, कंहिंखे हज ज़कात में कमी पेशी हूंदी, मां मालिक आहियां, ख़ुदा आहियां, तव्हांखे बख़्श करणु चाहियां त बख़्शीदुसि। पर बंदनि जा हक़ ओसि ताईं माफ़ न कंदो जेसिताईं उहो बंदो तव्हांखे माफ़ न कंदो। असांखे ॿुधाए कोन पियो आहे। हाणे टीचर जी
क्वालिटी छा हुजे कहिड़ो बेस्ट टीचर मुंहिंजी नज़र में टीचर वो बेस्ट आहे जंहिंजी दिलि में इंसानियत जी इज़त हुजे irrespective of its color, creed or religion. उनके इंसानियत सां प्यार, इंसानियत सां मोहब्बत, इंसानियत जी इज़त ये न त को वॾो माण्हू वञे त पहिरियां उनखे बि मिले त को ग़रीब खे उन ॾिसे टीचर उहो मार्क बाय वर्ड्स ॿियो टीचर उहो आहे जेको पाण बेस्ट स्टूडेंट ऑलवेज स्टूडेंट रहे हमेशह पढ़ंदो रहे हमेशह का न का शइ तहक़ीक़ कंदो रहे हमेशह ॾिसंदो रहे वो पाण स्टूडेंट हूंदो आहे सुठो स्टूडेंट ई सुठो उस्ताद हूंदो आहे टी ॻाल्हि हुनखे हमेशह स्टूडेंट जी वेलफेयर में फ़िक्र हूंदो हू स्टूडेंट खे पंहिंजो बच्चनि वांगुरु सम्झंदो आहे हू स्टूडेंट मां का बि इमोरल इलीगल तवक़ा न रखंदो आहे जेकॾहिं रखे थो त उहो उस्ताद बिल्कुलु ई कोन्हे वो ग़लती सां हिन शोबे में अची वियो आहे but he is not able to be a teacher आख़िर में तव्हां सभिनी खे इहो ई चवंदुसि त बाबा असीं बि हिकु मुस्लिम असांजो ईमान आहे हदीस गुरी आहे हुज़ूर फरमायो कि उहो असां माना आहे जेको वॾनि जी इज़त थो करे नंढनि सां प्यार रखे हाणे मां टीचर आहियां मां वॾो आहियां ऐं मां पंहिंजे स्टूडेंट सां शफ़क़त नथो रखां उन्हनि सां मां हमदर्दी नथो रखां उन्हनि सां मां ज़ाती साड़ बुक बि न वठो थो करियां हर बुक फेल वेठो थो कयां हर बुक एब्सेंट वेठो थो कयां मीन्स उहो साईं जी हदीस मुताबिक़ उहो उन्हनि जी उमत मां ई न आहे तव्हां एज ए स्टूडेंट तव्हां जेकॾहिं पंहिंजी टीचर जी इज़त नथा कयो वॾनि जी न सिर्फ़ु टीचर बल्कि वॾा तव्हांजा वालिदेन तव्हांजा उहे रिश्तेदार जेके तव्हांजा उमिरि में वॾा तव्हां ते उनजी इज़त लाज़िम आहे जेसिताईं असां एजुकेशन के करेक्टर बिल्डिंग ताईं न खणी ईंदासीं ई मसइला कोई ई रहंदा मुहज़ब मुआशरे जी निशानी जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था उहा बेताब न आहे उन्हनि जी ॾिसो त उस्ताद जी इज़त केतिरी आहे बिल्डिंगूं रोड रस्ता खे छॾियो तव्हां इहो ॾिसो त उन मुआशरे में उस्ताद जी इज़त केतिरी आहे असां ॾिसो उस्ताद उन्हनि जी छा उन्हनि जी रेस्पेक्ट आहे मुआशरे में के ज़माने में जॾहिं असां यूनिवर्सिटी पढ़ंदासीं त प्राइमरी स्कूल टीचर खे चयो वेंदो साईं इहो बेरोज़गारी अलाउंस आहे इहो बसि मां इहा फिलहाल जी मिड़ी वठी छॾी आहे जेसिताईं का ॿी नौकिरी मिले तेसिताईं मूंखे इहा प्राइमरी से मिली वई आहे बसि घर वेठो पदार्थ इहे ई असांजे इदारनि खे असांजे बहस खे बुनियाद खे तबाह कयो ऐं पोइ नतीजो इहो निकितो त जॾहिं ॿार अचे थो कॉलेज में यूनिवर्सिटी में तो उनखे उहो बुनियादी कोन थो अचे पियो त उते छा मिलंदो इहे घणा जेका हिकिड़ा विषय सिलसिला आहिनि जिन खे असांखे एड्रेस करण जी ज़रूरत आहे टीचर जे लाइ शाल जी बिजाई जे हवाले सां मां हिकिड़ो शेर आहे जेको तव्हांजे अॻियां ॿुधुसि छो जो जीअं जीअं शुरू थियो त सभु खां वॾो उस्ताद ख़ुदा जी ज़ात आहे त शाल जी बिजाई फरमायो त तूं सबर ऐं सेकिड़ो तूं सबर ऐं सेकिड़ो दातार ऐं गुरु तूं पारस ऐं लोह जे सॼी सोन थिया ऐं आख़िर में हिकिड़ो उर्दू जो बहितरीन शेर आहे जेको तव्हांजे अॻियां उस्ताद जे हवाले सां ॾींहं जे हवाले सां पेश कंदुसि त संगे बेकीमत तराशा और जोहर कर दिया संगे बेकीमत तराशा और जोहर कर दिया शम्मा इल्म तो आ गई से दिल मुनव्वर कर दिया फिक्र बबन तहजीब और हिकमत की शऊर आ गई कब गुमशुदा राह को धोया के रहमत कर दिया चश्म तेज और दस वो बारह सिफत जब छू गए मुझको मिट्टी से उठाया और फर्श से कर दिया बेजजा अल्लाह उस महान इल्म को जिसने मुझको को बुलाया और मुनतर कर दिया। थैंक यू वेरी मच। बेटा उस्ताद ने तव्हांजे जेके जॾहिं उस्ताद जे स्टेज ते आया ऐं तव्हांजी ज़रूरत पई हक़ीक़त में तव्हांजे ॾाढनि उस्ताद जी अहमियत
बेटा उस्ताद का शख्सियत जो नालो आहे जेको ज़हननि में मौजूद अंधेरे खे रोशनी में तब्दील कंदो आहे। उस्ताद का शख्सियत जो नालो आहे हिकु अहिड़ो मुसफ़िर आहे जेको तव्हांजे ख़ाली ज़हननि जे कैनवस ते ॾींदो आहे ऐं मुस्तक़बिल जे लाइ बहितरीन क़िस्म जा प्रोग्राम ॾींदो आहे तव्हांजे ज़हननि में। उस्ताद ओवरऑल हिकु नेशन बिल्डर अॼोके ॾींहं ते मूंखे शायदि चवण न खपे पर कॾहिं कॾहिं मौक़ो मिलंदो आहे चवण जो। उस्ताद सिर्फ़ कॉलेज जो उस्ताद आहे प्राइमरी खां यूनिवर्सिटी उहो जेको क़ौम जे समाज में किरदारु अदा करे उस्ताद पर मां ढकियल ऐं छपियल नज़र में इहो ज़रूरु चईंदुसि त असांजे उस्तादनि जे कतार में कुछ अहिड़ा माण्हू शामिल आहिनि कंहिंजे रूप आहिनि मूंखे ख़बर आहे उहे बि पंहिंजो किरदारु कीअं पेश था पिया कनि। मां उन्हनि सभिनी असवारनि खे चवंदुसि त महिरबानी करे हीउ जेको नेशन बिल्डर आहे जेको उस्ताद आहे उन सिर्फ़ में पंहिंजा माण्हू असांजे सिर्फ़ में ऐं ॿियो केरु नाहे अहिड़ा माण्हू खे ॿुधाए था सघूं ऐं कम से कम कंहिं डिपार्टमेंट में पंहिंजा माण्हू स्टडी था कनि घटि में घटि हिन सिंध में असांजे नसीब में पंहिंजा इहे माण्हू न आहिनि जंहिंखां हर क़िस्म जो पंहिंजो कमु ज़ाती वठी असांजे सिंध खे साफ़ ऐं पाक रखणु। उस्ताद ओवरऑल पर्सनैलिटी बिल्डर और नेशन बिल्डर कम से कम इन शोबे खे त बख़्शो हिते उन्हनि वसवारनि मां को बि न आहे। मुंहिंजो मतिलबु इशारो तव्हां सम्झी था त मां कंहिं सां खाधो मां जेकॾहिं तारीख़ जेकॾहिं मूंखां का भुल थी त काइद साहिब जा उस्ताद चवनि दुरुस्त थी करे 6 अगस्त ऐं 9 अगस्त 1950 हिरोशिमा ऐं नागासाकी ते आलमी ॿी महामारी लड़ाई जेके आर्मी जो थी वियो उन ते एटम बम जो ब्लास्ट कया 3 ॾींहं जे फ़र्क़ सां ॿिनि शहरनि जो मुकमल तबाह ऐं बम जो धमाको हिकु वक़्तु जेको नुक़सानु कंदो आहे एटम बम जो उन खां बाद में जेको टेम्परेचर हूंदो आहे हैवी गैसेस हूंदी मुंहिंजा केमिस्ट्री जा उस्ताद वेठा उहे तमामु वॾी तबाही आणी तमामु घणो 1000 डिग्री सेंटीग्रेड जो बिल्डिंग्स ॾेई वई इंसानी जानी करी वई वॾी तबाही ऐं उन खां पोइ हुतां जी गवर्नमेंट कुझु ॾींहं बाद चयो त स्कूल खोले छॾियो बाक़ी कम खे ॾिसी वठंदासीं। हुतां जी गवर्नमेंट पंहिंजे कुझु ॾींहंनि जे होश संभालण खां बाद इहो चयो त नो डाउट पैगाम ॾिनी दुनिया में त नो डाउट मुंहिंजो वॾो नुक़सानु थियो ज़बरदस्त क़िस्म जो नुक़सानु थियो पर मां इहो पंहिंजो नुक़सानु थोरे वक़्त में पूरो करे वठंदुसि छो त मूंखे अहिड़ी शइ आहे जेका हिन थियल नुक़सान जो तमामु जल्दी पूरा करे वठंदी उहो ॿियो न आहे उहो उस्ताद वॾी हली सोसाइटी ठाहींदो
जी मैसेज जेके लफ्ज़ मुंहिंजा माण्हू आहिनि जेके ॿार मूं वटि पढ़नि उन्हनि ख़बर आहे मां लफ्ज़ ॿियो चवंदो उहो इहो पढ़ो पढ़ो ऐं पढ़ो पंहिंजनि ऐं बराबरि जो ग़ुलामी खां बचण लाइ पढ़ो। सलाम। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे त आउं आई टी में पढ़ंदो हुउमि जॾहिं आउं कराची में पढ़ंदो हुउमि तो आउं सम्झां थो त मां को वॾो ख़ुशनसीब इंसान आहियां छो त मुंहिंजो वालिद साहब बि मुंहिंजो ई उस्तादु रहियो। हाणे आउं गुज़ारिश कंदुमि कॉलेज में मौजूदु प्रोफेसर गुलाम फारूक साहब खे उहा अचनि ऐं पंहिंजे ख़्याल जो ॿुधां। जनाब प्रिंसिपल असातिज़ा इकराम साहब ऐं मुंहिंजा अज़ीज़ शागिर्दो अस्सलाम वालेकुम। शागिर्दो ऐं उस्ताद भाइरो उस्ताद जे नाम जंहिंमें आउं अदना होता पंहिंजे चंद जीअं त अल्लाह ताला क़ुरान में पहिरीं सवालनि ते नाज़िल कंदे अखर फरमायो इक़रा पढ़ बिस्मिल्लाह रहमान रहीम इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ऐं पैगंबर पढ़ अल्लाह जे नाले सां जंहिं खलक़ियो सारी काइनात खे ख़लक़ल इंसान में अलॻि ऐं पैदा कयईं इंसान खे हिकु रत जे दिलि मां इक़रा रब्बुकल अकरमल लज़ी कलम जे घर में ऐं पढ़ अल्लाह ताला जे नाले सां जंहिं इंसान खे सिखायो कलम जी मदद सां अल्लाह नाले सां माना यादन ऐं उहो ई सेखारे जेको न ॼाणो ॾिठो वञे त अल्लाह ताला अंबिया इकराम जो उस्ताद आहे ऐं अंबिया इकराम सहाबा इकराम ऐं पंहिंजे साथियुनि जा उस्ताद आहिनि त मां असीं ख़ुशनसीब आहियूं त असांखे हिन माजरे में उस्ताद मिलियो जंहिं असांखे उन मक़ाम ते पहुचायो। हदीस शरीफ़ में आहियो त हर इंसान खे टे उस्ताद आहिनि ऐं टे वालदैन आहिनि जीअं त हिकिड़ो जेके वालदैन जनम ॾेई ऐं फर्श ते छॾनि था ॿियो उनजो वालदैन उस्ताद जेको फर्श खां खणी अर्श ताईं पहुचाए थो ऐं टियों वालदैन ससुर त उस्ताद जेको मक़ाम आज़मत ऐं शान इहो ख़ुशनसीबी असां इंसाननि खे जो असांखे उस्ताद मिलिया जंहिं कलम जे हवाले सां इल्म जे हवाले सां असांखे कहिड़े मक़ाम ते पहुचायो। असांखे हिन वजह इहो वजह आहे त असां हिन मक़ामी मुआशरे में उस्ताद जी इज़त कयूं छाकाणि त क़ौल आहे बानसीब बेअदब बेनसीब यकीनन उहे पर यकीनन उन्हनि को मक़ाम न माण्हू ॾिठोसीं त उन उस्ताद जी कद खां उहे छिड़ी विया ऐं उहो अदब ऐं उहो तालीम ऐं कर्म वारो असर उन्हनि में न आहे। ऐं जी साईं यानी साहब जो मैसेज ॾेई वियो त वाक़ई ग़ुलामी खां निकिरण लाइ पंहिंजनि इकरामनि जी इल्म जी ज़रूरत आहे इंसान खे। इल्म ईअं आहे की हूंदा आहे ख़बर खे रोशनी न करी सघे ऐं उस्ताद उहो मशाल राह आहे जिन हुन रोशनी सां इंसान खे उन मशाल ताईं मक़ाम ताईं पहुचाए। इल्म करायो अदब सिखो ऐं पंहिंजी ज़िंदगी संभालियो। हिते मुंहिंजो उस्ताद महान उस्ताद रहिया साईं अब्दुल सलीम सोलमी साहब साईं बुखारी साहब साईं कन्यालाल साहब खोड़ ॿिया उस्ताद हिते पढ़ियो पिया वञिया आहियां मां हिते जॾहिं को रैंक में विराम ईंदो आहे त यकीनन उहे मसाले मशाले राह हुआ ऐं उनजो माना विक ते जेको उथण विहण हो असांखे चीच मां वठी हलाइण जी सेखार हो उहो वधीक
सवाल आपका जवान उस्ताद देवल शहर सपने नगा लाना इसकी जो पंद्रह उस्ताद बुखारी फरमाया तो जमात को जो अन्य याद है अक्ल खोले तो उस्ताद अक्ल खोले तो उस्ताद उस्ताद काबिल इज्जत नहीं होएगा उस्ताद की शिक्षा हमारे लिए माने नहीं है जिन्हें आते इतने भी गला फिर तो ज़ाहिर होते उस्ताद की मेहनत होती है उन्हें कहा पूरी पानी मेहनत होती है माने थोड़ी हमारी मेहनत तमाम है उस्ताद की मेहनत तमाम साले थी असली कॉलेज के अंदर जेडी फर्स्ट ईयर की नई बैच आई है असा कम से कम ताके शायद टियों या चौथों प्रोग्राम आहे जेको असीं ताके ॾियूं पिया इन प्रोग्राम सां को वॾी जेको तब्दीली कई थी आहे इन प्रोग्राम सां का नवां न ठहंदी आहे अवां जे अंदर जो टैलेंट न को निकिरी ईंदो पाण डेवन का साईं शाह साहब के साईं काजी साहब के चवंदो आहे असीं स्पीच प्रोग्राम करायूं था नात जा प्रोग्राम करायूं था हमद तकरीर इवेंट जेको आहे सो क्विज कॉम्पिटिशन वगैरह शit करायूं था पर मुझे हमेशा हिकिड़ो इमेज ज़हन में आहे त शागिर्द जे अंदरि मुंहिंजो ॿियो बि टैलेंट आहे उहो आहे टेबल जी सूरत में अवां ॾिठो साईं आफ्ताब वारो हुयो यकीनन असांजो वॾो असासो हुयो चारण साहब
ऐं हिन इदारे जे अंदरि जेको प्रोग्राम जी शुरूआति करण जो जेको बुनियादु हुयो असांजे अब्बासी साहब जे दौर में थियो, पर जेको मेन जेको कुल हुयो जंहिंजे कुलनि ते हली ही जेको आहे सो स्टाफ मां बाप थियो ऐं हिते प्रोग्राम थियो जेको साईं आफ्ताब चावला, साईं आफ्ताब चावला ताड़ी वॼायो। वॾी महिनत आहे, वॾी जस्तुजू हुई। उहो माण्हू हुनखे कमु ॾींदा हुआसीं, असाइनमेंट ॾींदा हुआसीं, उहो सभु शयूं छॾे हिते शागिर्दनि सां पट ते वेही रहंदो ऐं शागिर्दनि खे टेबला सेखारींदो, गीत सेखारींदो ऐं हुनजे अंदरि जेके ख़ुशूसियतूं हूंदियूं उनखे निर्वाह करण में पॉलिश कंदो। उहो टीचर सम्झे पियो त तव्हांजे अंदरि ही शयूं आहिनि ऐं उन बाद जेको आहे सो कढी तव्हांखे बेस्ट परफॉर्मेंस रही। असांजा जेके एवॉर्ड सेरेमनी आहिनि इंशाअल्लाह तंहिं साल जेकॾहिं बोर्ड वारा जो सिलसिलो ख़तमु थींदो वञे ऐं असां जा क्लास आज़ादु थिया त उहो बि ज़रूरु कंदासीं। त हिते टेबला थींदा, गीत ॻाईंदा, उन खां पोइ 2 साल 4 साल असां जेको आहे सो तक़रीबन 5 साल में बि असां जेको आहे एवॉर्ड सेरेमनी कईसीं। त हर दफ़े उन में ॿारनि जे तरफ़ां हिकिड़ी परफॉर्मेंस हूंदी हुई, पोइ वरी काफ़ी टाइम गैप अची वियो। त उन गैप खे भरण लाइ मां साईं वञी करे चवंदुसि त हिन जे अंदरि टैलेंट मौजूदु आहे, हिन जे अंदरि टैलेंट मौजूदु आहे, उन टैलेंट खे कढण जे लाइ हिनखे असीं मोतिया ॾींदासीं, असां ऑपॉर्चुनिटीज़ फराहम कंदासीं तव्हांखे। कमु आहे तव्हांजो त तव्हां महिनत कयो, ही शयूं तव्हांजी यादगिरी रहंदी। हे असांजे फेसबुक ते, असांजे यूट्यूब ते तव्हांजी यादगिरी रहंदी। पोइ तव्हांखे पहिरीं चओ त जॾहिं वक़्तु गुज़री वेंदो, वरी 2 साल खां पोइ तव्हां हेॾे वरी बि ईंदो, जॾहिं यूनिवर्सिटी में वेंदो, जॾहिं ही शयूं तव्हां ॾिसंदो, असीं बार पंहिंजी मेमरी खे रिपीट कंदा आहियूं फेसबुक ते, यूट्यूब ते, तव्हांखे शयूं अजीब करे रखियूं। ख़ुदि पोइ साल जो जेके मेमरीज़ हुयूं जेको फेसबुक ते ॾिठियूं ऐं असांजा चहिरा सभु उस्तादनि जो पोइ साल ते प्रोग्राम थियो, त माना हिकु दिलि खे ख़ुशी थींदी आहे। पोइ साल ई शागिर्दनि असांखे जेको आहे सो एट्रीब्यूट पेश कयो। अव्हांजे रवैयनि में तब्दीली अचणु ज़रूरी आहे। अव्हांजे रवैयनि में तब्दीली नथी अचे, हिन तइलीम जो को फ़ाइदो कोन्हे, हिन डिग्री जो को फ़ाइदो कोन्हे। अव्हांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में, अव्हांजी तरबियत में हे चवंदा त बाबा रोज़े में पाणी न पीजे, ठीकु आहे, माण्हुनि जे साम्हूं न पीजे, पर के माण्हू चवंदा आहिनि पांजे मोके, पर ख़ुदा हुते बि ॾिसे थी। अव्हांजी जेके तरबियत आहे या जेके रवैया आहिनि उहे असां सां रोज़मर्रा जी ज़िंदगी में अहिड़ा ई हुअणु खपनि। जॾहिं भेटा मिलंदी आहे, जॾहिं कंहिंजे कुल्हे ते हथु रखी शाबाश थींदी आहे त उनजी दिलि वॾी थी वेंदी आहे, उनजा जज़्बा जवान थी वेंदा ऐं हुन में वधीक करण जी हिकिड़ी कोन पैदा थींदी आहे। जॾहिं तव्हां असांखे शाबाश ॾियो था, असांजो हा वॾो थियो आहे, असांजी दिलि वॾी थी आहे, असां में अञा वधीक हिमत पैदा थी आहे ऐं असीं चाहींदासीं त असां तव्हां ते वधीक महिनत कयूं। ही तव्हां पंहिंजे टोटल एजुकेशन जो 8% कोन रखियो आहे। तव्हांजी टोटल एजुकेशन आहे 10% तव्हां रखियो। इहो हिकिड़ो हल कयो त मेजॉरिटी स्टूडेंट्स हिते अवेलेबल कान्हे का। हिन में काफ़ी सारा शागिर्द ॿिनि इदारनि जा दादू नाले जा आहिनि, उहो आउं उन्हनि खे बि सुञाणा, उनजा इदारा बंदि थिया न आहिनि। वोट जे करे, ॿिनि मसइलनि जे करे असां इहा ऑफर कईसीं त ॿार असां वटि अची पढ़ी सघनि, कोई शुदा। पर ॻाल्हि इहा आहे त अव्हांजे रवैये में 12 महीना उहो ठहराव हुजे, अव्हांजे रवैये में 12 महीना उहा रिस्पेक्ट अव्हांजे टीचर्स लाइ हुजे। हिकिड़ा उस्ताद तव्हांजो वॻो आहे ऐं इन खां पोइ उस्ताद आहे अव्हांजे क्लास जो टीचर आहे, सब्जेक्ट जो टीचर आहे, अव्हांजे इंस्टीट्यूट जे अंदरि जेको अव्हांजी रहनुमाई करे थो, अव्हांखे जेको राग सेखारे थो, अव्हांखे जेको प्रोग्राम सेखारे थो, उहो आहे। मां एक्सपेक्ट कंदो आहियां त मुंहिंजो शागिर्द भली पोइ पंहिंजे तइलीमी क़ाबिलियत में हेॾो वॾो माहिर न निकिरी सघे, हर बार सही न हूंदो, हर बार A1 में न ईंदो, हर बार फर्स्ट पोजीशन न कंदो, पर हर बार मौजूदु थी सघे थो, हर बार उस्ताद खे रेस्पेक्ट ॾिए थो, वधीक बहितर आहे। छो त अॼु जेकी शइ तव्हां असांखे ॾींदो, वक़्तु अॻिते हली इहे सभु शयूं तव्हांखे ॿुधाईंदो।
दुनिया की ज़िंदगी तरबियत हुई जेका असांजे नस्ल खे मिली तव्हांजी जेकी तरबियत आहे यकीनन मूंखे हुन सां जेको माण्हू खां शाकी आहियां ऐं मूंखे शिकायत आहे त तव्हांजो जेको बिहेवियर टुवर्ड्स टीचर हुअणु खपे तूं उन मयार जो न उस्ताद स्टेज ते बीठा शागिर्दनि जी परफॉर्मेंस हले थी अवांजे रवैयनि में उहा संजीदगी न आहे बिल्कुलु तव्हां थकिजी पिया हो जॾहिं हालत जंग हूंदी आहे ऐं का असाइनमेंट हूंदी आहे मुंहिंजी पंहिंजी फितरत आहे मूंखे का असाइनमेंट हूंदी आहे त पोइ मां अगरि मानी खाईंदो आहियां त पाणी न पियो त चवंदा हीउ कमु मूंखे एॾी हाव करिणो ऐं पोइ मां जेसिताईं फाइनल न कंदो आहियां तेसिताईं सुकून न ईंदो इहा मुंहिंजी पंहिंजी तबियत आहे तव्हांखे जेके ज़िमेदारियूं ॾिनियूं थी वञनि तव्हां कम अज़ कम उन्हनि खे जेको आहे सो ही तव्हां थोरा ॿ साल गुज़री वेंदो तव्हां हलिया वञो असां तव्हांजे लाइ जेको माण्हू ठाहिणु चाहियूं था जेको तव्हांजी तरबियत करणु चाहियूं था जेको पैशन तव्हां में पैदा करणु चाहियूं था जेकी संजीदगी जेका लोच जेका इल्म खे हासिलु करण लाइ हिकिड़ी शागिर्द खे हुअणु खपे उहा जेकी आहे न उहा नो डाउट असां पैदा न करे सघूं यकीनन शायदि असांजो ई किथे को फॉल्ट थी सघे थो उस्तादनि जो हुजे असांजी तबियत में किथे को फॉल्ट हुजे पर अव्हांजे तरफ़ां जेको रिस्पॉन्स आहे न उहो हमेशह माना बिलो एवरेज रहियो आहे जेके बैचिस अचनि थियूं गैर सदी तव्हांजी एज अहिड़ी आहे जो गैर सदी दीन में हूंदी आहे गैर संजीदगी हूंदी आहे मोबाइल खणी था अचो उनखे पंहिंजे तरीक़े सां इस्तेमालु पैदा कयो हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि त सुभाणे खां सभिनी खे ॿुधाए थो छॾियां त को बि शागिर्द हलो न आहे पंहिंजी मोबाइल खणी अचे सुभाणे क्लास हलंदा ऐं अॼु सेशन हो 25 अक्टूबर जेको आहे सो जे हवाले सां इन केस अगरि कंहिं शागिर्द जी मोबाइल हूंदी त उहा उनखे ज़ब्त कई वेंदी ऐं उनखे वापसि न कई वेंदी इहो ज़हन में रखिजो फिज़िकली चेकिंग थींदी जेके डिसिप्लिन उन जेको आहे ब्रांच में अलॻि अलॻि क्लास ब्रांच में उहे साॻी आहे ऐं हालतूं असां थोरी जेको आहे सो हेठि मथे थी वियो आहे उहो थिए जॾहिं त क्लास जो रूटीन असां उहो ई रखियो आहे क्लास जो रूटीन रखियो आहे तव्हांजे तरफ़ां जेको रिस्पॉन्स वॾे वॾे हालत थी आहे इहो ॿारहें महीना 325 थी उस्ताद क़ाबिल इज़त आहे का उस्ताद जी सिजा तव्हांजे लाइ ॿारहें महीना जेकॾहिं आउं हिते हिते बि ॻाल्हायो पियो त ज़ाहिर आहे मूं ते उस्ताद जी महिनत हूंदी ऐं उन खां पोइ मुंहिंजी पंहिंजी महिनत हूंदी ऐं मां ॾिठो आहे तव्हांजी महिनत तमामु घटि आहे उस्ताद जी महिनत तव्हां सां हले थी असीं कॉलेज जे अंदरि
जवाब शो थी वने इता जे फेस ते मुस्कुराहट जा नज़र ता असांखे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबका मैं और जे शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे कॉलेज जी टीम जो जे तमामु थोरे टाइम ते जेको आहे सो नोटिस ते जेको आहे सो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करायो ऐं इन खां पोइ स्पेशली आउं थोराइतो आहियां पंहिंजे शागिर्दनि जेके मुसलसल 3 कलाक खां हिन सूरत ते वेठा यकीनन तकलीफ़ ईंदी हूंदी मूंखे बि सम्झ में अचे थो ऐं पाण बि जेको आहे सो साइंटिफिक वे सां जेको आहे सो हिते बीठुसि ऐं महसूसु कयूं त न बाक़ी जी तकलीफ़ थिए थी। उस्ताद जे ॼाण जे हवाले सां साईं यामिक साहब जेको कुझु फरमायो, साईं सिकंदर साहब, साईं फारूक साहब, यकीनन नो डाउट उहे सभु ॻाल्हियूं जेको आहे सो अमली तौर मुआशरे जे अंदरि आउं नथो ॾिसां थियणी ई खपे थिए ई कोन्हे। वो जेकी सिक हूंदी आहे, जेकी मोहबत हूंदी आहे, जेका लोच हूंदी आहे शागिर्द में इल्म जे हासिल करण लाइ, इल्म जी जस्तजू लाइ पाण खे जेको आहे सो सैराब करण लाइ उहा कशिश, उहा सिक शागिर्दनि में मां नथो ॾिसां। यकीनन कोताही किथे न किथे आहे ज़रूर। असीं जंहिं दौर मां गुज़री शागिर्दी हिते उस्ताद थियासीं या तव्हां जंहिं दौर मां गुज़रो पिया उन हिकिड़ो वॾो डिफरेंस आहे, एटीट्यूड जो डिफरेंस आहे, तव्हांजे बिहेवियर जो डिफरेंस आहे। ऐं चंदरी में बि जॾहिं कॉलेज में सुबुह जो ईंदो आहियां ऐं क्लासनि खां ॿाहिरि जेके शागिर्द बीठा हूंदा आहिनि मां ॾिसंदो आहियां त अक्सर ॿार सलाम न आहिनि कंदा। असांखे जॾहिं स्कूलनि में मोकिलियो वियो, असांजे मुंहिंजी पंहिंजी वालदा जेको आहे सो उस्ताद हुई, टीचर हुई, त मुंहिंजे पीउ मुंहिंजे वालदा इन्हनि जेको आहे सो इहो ई सबक़ु मिलियो त उस्ताद जिते मिले उनखे सलाम करिणो आहे ऐं डायरेक्ट अगरि अव्हांजो क्लास टीचर आहे त उनखे ॾेगड़ी झुकी पेरनि जे हथ में सलाम करिणो आहे। स्टिल आउं यूनिवर्सिटी उस्तादनि खे मिलंदो आहियां ऐं 52 साल जो आहियां, वरी यूनिवर्सिटी वेंदो आहियां, पंहिंजे उस्तादनि खे जेको बि मुंहिंजी ज़िंदगी में मुंहिंजो जेको क्लास टीचर आहे या जंहिं मूंखे पढ़ायो आहे मां उनखे डिग्री ऐं हेठि हथ करे मिलंदो आहियां। त इहा हिकिड़ी Respect, principle, highly active
बरासर कलो सभी खिदमत औसात की खिदमत आज के हर तरफ साइंस और टेक्नोलॉजी की मांग है। मेरी बात राय में आज सबसे ज्यादा इस बात की जरूरत है कि किरदार बनाने में उस्ताद की माना जाए और किरदार ये उस्ताद क्या है एतरे हो जने अभी दुनिया सैटेलाइट स्टार है इनके परिया सिर्फ हिकिड़ो ही किरदार है वो उस्ताद है। अगर असां वास्ट स्टडी करी तो मूंखे लगे थो त कायनात पूरी जो उस्ताद तेरा खुद अल्लाह पाण आहे। अल्लाह से फरमाया इकरा बिस्मी रब्बिका इकरा बिस्मी रब्बिका लज़ी खलक ए नबी पढ़ यानी इन जो मतलब है दुनिया जो पहिरियों उस्ताद खुद खुदा पाण आहे। ऐं ॾिसो असां रिलीजियस पर्सपेक्टिव में ऐं वेस्टर्न पर्सपेक्टिव में केतिरा ई ॾाढा उस्ताद असांखे मिलनि था पर पहिरियों उस्ताद जेको दुनिया जो आहे उहो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे मिलंदो आहे। ऐं ॾिठो वञे त हर अज़ीम उस्ताद हिकु अज़ीम स्टूडेंट में जनम वरितो आहे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके शागिर्द हुआ उहो तव्हां ॾिसी था सघो त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु। हाणे आउं गुज़ारिश करूं इन्हनि उस्तादनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ जेके स्पीचूं ॿारनि तयारु कयूं आहिनि सो लव इट्स रन फॉर गोल्डन पेजेस ऑफ स्पीचेस। आउं घणो त प्रिंसिपल खे रिक्वेस्ट कयूं प्रिंसिपल साहब खे रिक्वेस्ट कयूं त असां पंहिंजे मौजूद उस्ताद खे तोहफ़ा ॾियण लाइ जेको पंहिंजे पाण खे घणे उस्ताद शागिर्द जी ज़िंदगी खे संवारींदो आहे ऐं उन खां अलावा जेको आहे उस्ताद हर हंधि हर माहौल में हर जॻह ते शागिर्द जी रहनुमाई करे उन्हनि जी ज़िंदगी खे संवारींदो आहे। असांजो जेको मुस्तक़बिल आहे उन में असांजे वाक़ई को हथ आहे। उस्ताद जी वाहिद हस्ती आहे जेका असांजी ज़िंदगी खे संवारे थो। हाणे इन जो त मिसाल असांजे हिन डिग्री कॉलेज में वठी सघी थो जिथे हर माहौल में जेका सॼण माण वारा वेठा आहिनि इन माहौल में बि असांजे उस्तादनि खे लख शाबाशूं हुजनि जो हुननि असां लाइ क्लासिस हलाया। मां त सम्झां थो त इन्हनि उस्तादनि खे असांजी छो न असीं वारा उनखे भेटा ॾियण में काशिश मां काशिश गुज़ारिश हर तारीख़ जेका गुल हिजरत जो दफ़ो वठी उस्तादनि खे भेटा पेश कयूं। को इसकी गवाही खुद खातुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाते हुए दी इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा बेशक मुझे उस्ताद बनाकर भेजा गया। जिसके बारे में मौला कहना हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम ने फरमाया जिसने तुम्हें एक लफ्ज़ सिखाया गोया वो तुम्हारा उस्ताद है। दुनिया की कामयाबी और बुलंदी में उस्ताद गिरामी की हिदायत और रहनुमाई की बदौलत तारीख में औलाद की रोशन किया। जिस तरह वालिदैन अपने बच्चों को अनपढ़ तक छोड़ जाते हैं ऐसे ही अल्लाह ताला अपने काबिल लोगों को सदा बड़ा मुकाम रखते हैं। ये वो रिश्ता है जो कभी भुलाया जा नहीं सकता। ये सच है कि मैं और उसको भूलूं ना फिर कैसी बातें करते हो। मैं और उसको भूलूं ना फिर कैसी बातें करते हो। सूरत तो फिर सूरत है और नाम भी प्यारा लगता है। बचपन के दिनों में आप चलाने का अंदाज हो का बोल हो उस्ताद
giving me this opportunity to give the speech on the Teachers Day. Teachers really play an important role in the education and life of students. Teachers usually communicate with comprehension, knowledge and experience. The teachers play an important role in the education of students, society and our country. Depends on the quality of education which is given by only a good teacher. Our teachers do not consider us less than our old friends and teachers we can give. As a child, when we need instruction and encouragement, which is definitely get from our teachers. They teach us to get out from any bad situation in their life, through wisdom and patience. Dear teacher, we all will be really grateful to you always. Now I am going to conclude my speech. Thank you for all being here and making this program. Thank you. Muhammad Afzal. So today we are joined here to celebrate the Teachers Day. So first of all, I request Sir Professor Habibullah Jan to come on the stage and recite the Holy Quran. بسم الله الرحمن
पर हर बार मौजूद थी सके तो हर बार उस्ताद की रेस्पेक्ट है तो वधी कर बेहतर है जो आज जेकी शइ तव्हां असांखे ॾींदो वक़्तु अॻिते हली इहे सभु शयूं तव्हांखे ॿुधाए अलाह मां सभिनी खे ख़ुशि रखे ऐं पंहिंजे उन्हनि जेके तव्हांजे ज़हन में जेके तव्हांजी दिलि आहे उन ते तव्हां हलो तव्हांजी कामयाबी जे लाइ असां हमेशह दुआ कयूं उस्ताद हमेशह दुआ ॾींदो आहे असां कॾहिं बि को के शागिर्द खे न बदुआ ॾेई सघूं था न चमाट ॾेई सघूं था अलबत्ता आउं तड़का ज़रूरु ॾींदो आहियां तव्हांजी तरबियत हूंदी आहे तव्हांखे लाइन में सिधे बयान कंदे रहंदो आहे तव्हांजी तरबियत हूंदी आहे ऐं तव्हां काफ़ी टाइम में स्टूल ते वेठा आहियो अंदाज़ो आहे तव्हांजी छुटी जो ऐलान कई था सुभाणे तव्हांजा क्लास रहंदा पाकिस्तान ज़िंदाबाद
शुरुआत कुरान पाक की तलावत सां थी चुकी आहे। अञा हिन प्रोग्राम खे तमामु वणंदड़ कंदे ऐं तव्हांजे दिलनि खे अञा ख़ुशि कंदे मां गुज़ारिश कंदुसि नात लाइ प्री मेडिकल जो स्टूडेंट आहे परवेज़ अली भट्टी कम ऑन द स्टेज एंड नात जे लाइ मां परवेज़ अली भट्टी खे गुज़ारिश कंदो आहियां अची नात पढ़े। जितना दिया है सरकार ने मुझको उतनी मेरी औकात। वीडियो ठीक है। My best teacher. ताली बजाए, ताली बजाए। गुजारिश रखंदुसि पंहिंजे उस्तादनि खे प्लीज़ कम ऑन द स्टेज। सभई जेके मुंहिंजा मोहतरम उस्ताद सुभान अल्लाह, जितना दिया है सरकार ने मुझको उतनी मेरी औकात है। एज अ पाकिस्तानी
तारीख़ दो कोने को पर है क्या जिस मोहतरम उस्ताद बैठा है तो खबर ना है तो उस्ताद ने न्यावड़े जोरियां है मैं वो बड़ा बाबू है ना जा असी हुआ और उस्ताद चीजें करे अॼु असांजे तरिया गुण मान में उस्ताद ने सिखाया इन्हनि खे करे असां ॾाढी ज़िंदगी था गुज़ारियूं त असां जानवर ज़िंदगी गुज़ारियूं या तव्हां सुनो वञो पढ़ो मूंखे पंहिंजो प्रोग्राम ॾियो न इनजे करे उस्ताद नाराज़ थी वियो बिलाल अल्लाह काशी के मुझे वेण सां बिलाल तकलीफ़ थी थिए मां वञी हेठि मास्तर अञा रात छा करे छॾियो उस्ताद में अञा नाराज़ थी वियो अॼु हुननि जो आरती ॾियारो थियण खपे पर अधु कलाक पोइ वारी थिया उस्ताद उथी वञे पोइ वारी थिया यार हिन वक़्त में छा तव्हां मां जंहिं न सम्झायो मूंखे यार हेॾा कुझु त यार मूंखे सम्झायो आहे हे उस्ताद खे नाराज़ करे छॾियो मां हलो त भलो असांखे परेशान अचो अचो उस्ताद काॾे जितना दिया है सरकार ने मुझको उतनी मेरी औकात नहीं जितना दिया है सरकार ने मुझको उतनी मेरी औकात नहीं ये तो कर्म है उनका वरना मुझ में तो ऐसी बात नहीं जितना दिया है सरकार ने मुझको उतनी मेरी औकात नहीं इश्क नबी में जो दिन गुजरे वो दिन सबसे बेहतर है याद नबी में रात जो गुजरे उससे बेहतर रात नहीं इश्क नबी में जो दिन गुजरे वो दिन सबसे बेहतर है याद नबी में रात जो गुजरे उससे बेहतर रात नहीं उससे बेहतर रात नहीं जितना दिया है सरकार ने मुझको उतनी मेरी औकात नहीं ये तो कर्म है उनका वरना मुझ में तो ऐसी बात नहीं तू भी वहीं पर जा जिस दर पर सबकी बिगड़ी बनती है एक तेरी तकदीर बनाना उनके लिए कोई बात नहीं तू भी वहीं पर जा जिस दर पर सबकी बिगड़ी बनती है एक तेरी तकदीर बनाना उनके लिए कोई बात नहीं उनके लिए कोई बात नहीं जितना दिया है सरकार ने मुझको उतनी मेरी औकात नहीं ये तो कर्म है उनका वरना मुझ में तो ऐसी बात नहीं बाबा आवाज नहीं ताली बजाए
मथे जी इन पासे खां उस्तादनि खे मिलियो अचो तव्हां ही हीरो वञो 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 पासे का देना शाबाश साईं हाफिज़ साहब अल्लाह अचो अचो बेटा साईं सिकंदर लिगारी साहब के लिए साईं इशफाक के लिए अल्लाह अचो ध्यान नहीं आए ओके बिना अचो बिना साईं साहब के लिए
ताली बजाए पंहिंजे उस्ताद लाइ। जितना दिया है सरकार ने मुझको, उतनी मेरी औकात नहीं। जितना दिया है सरकार ने मुझको, उतनी मेरी औकात नहीं। ये तो करम है उनका, वरना मुझ में तो बात नहीं। जितना दिया है सरकार ने मुझको, उतनी मेरी औकात नहीं। इश्क नबी में जो दिन गुजरे वो दिन सबसे बेहतर है। याद नबी में रात जो गुजरे उससे बेहतर रात नहीं। इश्क नबी में जो दिन गुजरे वो दिन सबसे बेहतर है। याद नबी में रात जो गुजरे उससे बेहतर रात नहीं, उससे बेहतर रात नहीं। जितना दिया है सरकार ने मुझको, उतनी मेरी औकात नहीं। ये तो करम है उनका, वरना मुझ में तो ऐसी बात नहीं। तू भी वहीं पर जा जिस दर पर सबकी बिगड़ी बनती है। एक तेरी तकदीर बनाना उनके लिए कोई बात नहीं। तू भी वहीं पर जा जिस दर पर सबकी बिगड़ी बनती है। एक तेरी तकदीर बनाना उनके लिए कोई बात नहीं, उनके लिए
सुभान अल्लाह, जितना दिया है सरकार ने मुझको उतनी मेरी औकात है। एज अ पाकिस्तानी इहो असांजो फर्ज़ आहे त असां पंहिंजे नेशनल एंथम ते उथी पियूं। प्रोग्राम की शुरुआत कुरान पाक की तलावत सां थी चुकी आहे। अञा हिन प्रोग्राम खे तमामु वणंदड़ कंदे ऐं तव्हांजे दिलनि खे अञा ख़ुशि कंदे मां गुज़ारिश कंदुसि नात लाइ प्री मेडिकल जो स्टूडेंट आहे परवेज़ अली भट्टी कम ऑन द स्टेज एंड नात जे लाइ मां परवेज़ अली भट्टी खे गुज़ारिश कंदो आहियां अची नात पढ़े। Habib Allah
गुजारिश रखंदुसि पंहिंजे उस्तादनि खे प्लीज़ तमामु स्टेज सभई खे मुंहिंजा मोहतरम उस्ताद